कराची मीरपुर मां थेलो सां तालुक़ रखंदड़ घुघर जे रहवासी नौजवान महताब वल्द वज़ीर अहमद शेख जंहिंजो लॻभॻि 4 साल अॻु रोड हादसे में सख़्त ज़ख़्मी थी पियो संदसि अमड़ मूजिबि हादसे खां पोइ नौजवान जी ॼंघूं ऐं ॿाहूं कमु करणु छॾी वियूं जंहिंजे इलाज लाइ लॻभॻि 3 साल अॻु मलीर कराची में रिहाइश इख़्तियार कई ऐं घर जो अल्ह तलह विकिणी इलाज करायो। संदसि तबियत में को सुधारो नाहे अची सघियो। संदसि अमड़ जो चवणु हो त नौजवान जे मुसलसल बीमारी जे बिस्तरे ते रहण सबबि संदसि पुठीअ ते ज़ख़्म थी पिया आहिनि। टंगुनि ऐं ॿाहुनि खे ॿधण खां सवाइ खेसि सुकून नथो अचे। हुन जो चवणु हो त हू इंतिहाई ग़ुर्बत वारी ज़िंदगी ऐं इलाज करण लाइ लाचार आहे। हुन चीफ सेक्रेटरी हेल्थ सिंध एमिन वस वारनि खां अपील कंदे चयो आहे त नौजवान जे इलाज जे सिलसिले में संदसि मदद कई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।